वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन हबीबिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लाहु खबीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे पाक हबीब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान आली शान है। सुनन इब्न माजा में हदीस आ महबूबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, यौम महशर क़यामत जे दिहाड़े आदम जे औलाद जा पेर तेसी न खजंदा जेसी पंजन सवालन जा जवाब न दे। क़यामत जे दिहाड़े जेसी पंजन सवालन जा जवाब न दींदा तेसी उन्हनि खे पंहिंजी जाइ तां विख खाइण जी भी इजाजत न हूंदी। केर हुजे, नंढो आ वॾो आ, वली आ, रसूल आ, पैगंबर आ, हा जंहिंखे अल्लाह पंहिंजी मेहरबानी सां बिना हिसाब जे जन्नत में उमाणे, अल्लाह मर्ज़ी वारो आ। महशर जे मैदान में तबक़ात हूंदा। हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजी उम्मत जा 70,000 फरमायो महबूब हर 70,000 सां ॿिया 70,000 अञा वधा। मौल के मुंहिंजा मौला अञा वधा, इन में अञा इज़ाफ़ो फरमाओ। वो जेके 70,000 हुया हर हिक सां ॿिया 70,000 अल्लाह ताला जेके बिना हिसाब जे जन्नत में वेंदा हो, हिसाब कंदो, पुछाणो थींदो। पुछाणो कहिड़ो थींदो? मदीने वारे साईं फरमायो से 5 सवाल थींदा। घणा सवाल? 5 सवालन खां बाद में जे जवाब सही ॾिनई त उन जो छुटकारो थियई। ज़कात ॾिनई, खैरात कई, कहिड़ा बदकारी वारा कम कई, उहे बाद जा पुछाणा आहिनि। अव्वल ये 5 सवाल हर इंसान खां थियणा आहिनि, हर माण्हू खां थियणा आहिनि। जे माण्हू पंहिंजी मनमानी हलाईंदो आहे, जिस्म कमज़ोर बि न आहे, कुवत बि आहे, जड़े पासे वञे, को चोरी जे रस्ते ते वियो, जवान जीअं माण्हू को जवानी में ईंदो आहे, अबे जे हथ मां भलियो ईंदो, चाचे जे हथ मां भलियो ईंदो, पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारींदो आहे। हबीबन करीमन फरमायो, भलो जवान उहो आहे जेको पंहिंजी शर्मगाहुनि जी हिफ़ाज़त करे ऐं पंहिंजो पाण खे अल्लाह जे रस्ते ते हलाइण जे लाइ मजबूर करे। भलो जवान उहो आहे जंहिंजी जवानी जा लम्हात इन हाल में गुजरन, उन जवानी इन हाल में गुजारी जो कुराड़ पाई सफेद रीश थियो, उन जी जवानी ढली इन हाल में जो अल्लाह जी इबादत करण वारो ऐं अल्लाह जे दीन सां वफादार हुयो। इन नौजवान में जड़े कुराड़ पईंदी आ, हबीबन करीमन फरमायो क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं इहो उथंदो, अल्लाह फरमाईंदो अल्लाह खे हयात अचे इन नौजवान खां जे पंहिंजी जवानी कुराड़प में इन हाल में कई जो इहो अल्लाह सां वफादार रहियो हुयो। का ॻाल्हि सम्झो था छोकिरा? जे पंहिंजी जवानी अल्लाह जी इबादत में गुज़ारी। पुट जवानी आहे न जेका, इहा अल्लाह जी वॾी नेमत आहे। जवानी तव्हां नौजवाननि खे क़दुरु न आहे, कुराड़नि खां पुछा कयो। जेके झूना थी विया आहिनि उन्हनि खां केॾी महिल पासो वठी, अॼुकल्ह नौजवाननि खे कुराड़नि खां वेहण खां साईं मुंहिंजा पुछा थी अचे, कुराड़नि सां वेहण में आर महसूस कंदा आहिनि। हालांकि तव्हां झूननि सां गॾु वेहो, उन्हनि जे तजुर्बात खां सिखो, उन खां अॻु जो पंहिंजा तजुर्बा कयो, कुराड़नि खां सिखो त उन्हनि ज़िंदगी कीअं गुज़ारी। उहे पंहिंजे दुख सुख जा अहवाल ॿुधाईंदा, पंहिंजा तजुर्बात ॿुधाईंदा। वो नौजवान जेको जवाननि सां यारी रखे न, सदाई नाकाम रहंदो आहे। झूननि कुराड़नि सां यारी रखे, उन्हनि खां तजुर्बात सिखे, उहो विख ॾींहों ॾींहुं अॻियां वधाईंदो आहे। चोरी ज़ोरी बुछड़नि कमनि में गुज़ारी, या जवानी मूं अल्लाह जी वफादारी में गुज़ारी, मस्जिद आबाद कंदे गुज़ारी, अल्लाह वारनि जी सोबत में गुज़ारी, बुज़ुर्गनि जी संगत में गुज़ारी,
दीन ते अमल कंदे गुजारी वो नौजवान जेको अल्लाह जी इबादत में जवानी गुजारे उन नौजवान के अल्लाह पंहिंजो महबूब बनाए छॾींदो आहे। शाब ताइब हबीबुल्लाह मदीने वाले साईं फरमायो वो नौजवान जेको जवानी में ताइब थे जवानी में तौबा करे इन अल्लाह पंहिंजी मोहब्बत नसीब कर पंहिंजो कुर्ब नसीब कर। गुज़री गली सॼी ज़िंदगी जेका गुज़री आहे इन हिसाब सां गुज़री आहे इन नियत सां गुज़री आहे इबादत कयूं बंदगी कयूं मस्जिद वसायूं अल्लाह खे राज़ी कयूं मन रब राज़ी थी पवे। या नौजवाननि खे अल्लाह घर वेठे नेमत थो ॾे गुनाह खां ताइब थियो छॾे अल्लाह ॾे मुतवज्जे थियो रब थो फरमाए नौजवाननि खे मां रब पंहिंजो महबूब बनाए छॾींदुसि। अंदाज़ो लगायो समझ में अचे थी ॻाल्हि कोन थी अचे। सुभान अल्लाह। यो पहिरियों सुवाल इहो थींदो त जवानी कहिड़े हाल में गुज़ारी हुई ऐं ॿियो सुवाल थींदो मदीने वारे साईं फरमायो ठाणो थियणो वक़्तु बर्बाद न कयो। तव्हां सम्झो था त बसि कचहरी में वेठा आहियूं सुबुह इशा नमाज़ पढ़ी वेंदा त सिजु भरी वेंदो ख़बर कोन पवंदी त कहिड़ी ॻाल्हि पिया कयूं न दीन जी न दुनिया जी न माल जो फ़ाइदो न दीन जो फ़ाइदो न घर जो फ़ाइदो अजाई कचहरी में सॼी राति गुज़री वञे वक़्तु बर्बाद थी वञे। हलो था शादी आहे दोस्त जी हलो तो वक़्तु था गुज़ारे अचूं चंद लम्हनि जी तकरीब हूंदी आहे उन में सॼी राति माण्हू बर्बाद कंदा आहिनि रातियुनि जूं रातियूं गुज़री वञनि ॾींहं जा ॾींहं गुज़री वञनि ऐं वक़्त जी ख़बर न पवे तव्हांजो वक़्तु हथनि मां ईअं वही वेंदो आहे जीअं वारीअ जी मुठ हथ में भरबी आहे। वारी आहे न वक़्तु ईअं आहे मुठ सुकल वारी हुजे उहा तव्हांजी मुठ में बीह न सघंदी जीअं हथ में मुठ में भरियो त पासनि खां ईअं वेही वेंदी। वक़्तु बि ईअं आहे वक़्तु कंहिंजे लाइ बीहंदो न आहे न कंहिं नबीअ जे लाइ बीठो न कंहिं रसूल जे लाइ बीठो न कंहिं पैगंबर जे लाइ बीठो सिवाय मुंहिंजे दिलबर नबी मोहम्मद हिकु ज़ात छो त उहो कारसाज़ अल्लाह कारणी रब रब्बुल आलमीन अहकमुल हाकिमीन जो हबीब हुयो जॾहिं मेराज ते वञे पियो महबूबन फरमायो मां मेराज ते वियुसि 18 वरह गुज़रिया वापस आयस त ज़मीन ते वुज़ू वारो पानी वयो पे कड़ो लुडियो पे बिस्तर गरम हुयो। सुभान अल्लाह। ज़मीन ते वक्त न गुज़रियो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या अल्लाह जी मोहब्बत आहे पंहिंजे हबीब सां जोड़ियो जगी अल्लाह हबीब जे सदके आहे न असां महबूबन जे सदके खाऊं पिया जग हले पियो मदीने वारे साईं जे सदके। इन हदीस के साम्हूं रखंदे बुजुर्गनि फरमायो हर शइ में रूह हूंदो आहे हर शइ में इंसान जानवर हैवान परिंदा चरिंदा हर शइ में रूह हूंदो आहे हिन काइनात जो रूह मदीने वारो साईं आहे। जॾहिं रूह निकिरे जिस्म बेजान थी वेंदो आहे। हे मिठल फ़कीर ॻाल्हाए थो ॾिसे थो तव्हांखे तकरीर करे थो ख़ुतबो पियो थो ॾियां रूह निकिरी वञे माण्हू ॿांह खां वठी चोरींदा ॿांह खां वठी हलाईंदा सम्झो था न हथ चोरे सघंदुसि न अखि छिंबाए सघंदुसि को जिस्म में सकत न हूंदी रूह आहे त जिस्म हले थो। मदीने वारो साईं बि हिन काइनात जो रूह आहे। वरी तो सुभान अल्लाह। ऐं यादि रखो तवज्जो मुॾिया इंसान जे जिस्म सां जेको रूह जो ताल्लुक आहे सो टुटी वञे न माण्हू परेशानियुनि में पइजी वेंदो सोचूं ख़राब वेंदियूं दुख अची वेंदा गम अची वेंदा बेचैनी थी वेंदी घर में सुकून ना है हसीन मजबी घरवारी वेठी हुजे तस्कीन ना है भला ताम हुजन फरहत ना है साईं मुंहिंजा माल दौलत अचे तॾहिं दिली तस्कीन ना है छो त इंसान जे रूह जो ताल्लुक जिस्म सां टुटल आहे बेचैनी थी वेंदी आहे परेशानी चंद लम्हा ईंदा दोस्त खिलण वारी ॻाल्हि कंदा खिलंदासीं मुरकंदासीं वरी जॾहिं तनहा थींदासीं वरी सोचूं परेशानियूं इन जो मतिलबु आहे असांजे रूह जो ताल्लुक असां खां जुदा थियल आहे टुटल आहे। जॾहिं रूह सां ताल्लुक क़ाइमु हुजे त तव्हांजी ज़िंदगी फ़रहत वारी भरिजी वेंदी। हे जेको असांजे मुर्शिद क़ल्ब ते आंगुर रखंदा आहिनि अल्लाह अल्लाह कयो अल्लाह जो ज़िक्र कयो नक्शबंदी सिलसिले जो फैज़ बरकत जेका सिलसिले जा असबाक आहिनि इन जो मक़सद इहो हूंदो आहे त तव्हां रूह सां पंहिंजो ताल्लुक क़ाइमु कयो।
पंहिंजे रूह खे पंहिंजे अंदर में समायो, नफ्स जा मुती न थियो। नफ्स आहे न दुनिया जी ख्वाहिश कंदो आहे, नफ्स माल जी ख्वाहिश कंदो आहे, दुनियावी शयुनि जी, उनखे साईं मुंहिंजा दुनिया जी तस्कीर खपे, जेका ज़मीन ते शयूं मौजूद आहिनि, खाधो पीतो, हिर्स, शहवत, लालच, इन सां ताल्लुक आहे। रूह जो ताल्लुक अल्लाह सां हूंदो आहे। समझो था, जॾहिं नफ्स जा मुती थींदो त तव्हां दुनिया परस्त थींदो, जॾहिं रूह सां ताल्लुक क़ाइम कंदो त तव्हां अल्लाह जा ताबेदार थींदो। इंसान जो रूह ज़मीन ते रहणो आहे त ज़मीन काइनात जे रूह सां ताल्लुक क़ाइम करणो पवंदो, ऐं काइनात जो रूह मदीने वारो साईं आहे। जेतिरो महबूब सां ताल्लुक गहरो हूंदो, जेतिरो मदीने वारे साईं सां ताल्लुक भलो हूंदो, जेतिरो मुंहिंजे दिलबर नबी सां गहरो ताल्लुक क़ाइम कंदो, अल्लाह ताला दुनिया में ओॾो वॾो तव्हांखे नफ़ो अता फरमाईंदो। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी हले कोन सम्झी? असां कंहिंसां ताल्लुक क़ाइम कयूं, मिसाल तौर साईं अकबर आहे, असांजो ताल्लुक आहे हिन सां, असांजो गहरो ताल्लुक आहे, असांजो अच वञ आहे, बचड़ा ॿार बि ईंदा वेंदा आहिनि, असांजो गहरो ताल्लुक आहे, पाण में अच वञ आहे। उन जी जॻह ते ॿियो को माण्हू हुजे, हिते अहिड़ा माण्हू आहिनि जॾहिं मां पहिरियों दफ़ो थो ॾिसां, ताल्लुक न आहे, सुञाणनि था, चहिरो ॾिठोसीं, ताल्लुक न आहे। ताल्लुक जेतिरो वेझो हूंदो ओतिरी ख़ुशतबई हूंदी, ओतिरी वेझड़ाइप हूंदी, मिलंदासीं त ख़ुशि थी मिलंदासीं, भाकुर पाए मिलंदासीं, ॾे वठि कंदासीं, यारी दोस्ती मल्हाईंदासीं। ताल्लुक आहे तॾहिं क़ाइम थींदो न इहो। सम्झ में आई ॻाल्हि? सुभान अल्लाह, असां महबूबन करीमन सां ताल्लुक त क़ाइम कोन कयो आहे, सुञाणूं था अल्लाह जो रसूल आहे, सुञाणूं था अल्लाह जो महबूब आहे, क़ुर पढ़ियोसीं, हदीस पढ़ीसीं, ताल्लुक क़ाइम कोन थियो आहे, तॾहिं ज़िंदगी ॾुखनि में आहे, चवंदा साईं कर्ज़ी थी वियासीं, मर्ज़नि में पइजी वियासीं, परेशानियुनि में पइजी वियासीं, हे गम हे ॾुख। पुट तूं महबूबन सां ताल्लुक क़ाइम कर, ॼाण सुञाण पैदा कर, ॾिस त हे जहान बि वाह वाह त हो जहान बि वाह वाह। समझ में आई ॻाल्हि? लेकिन ये चओ जेको मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिल पर साईं नबीर आया, नबीअ जे दर जो फ़कीर आया, नबीर आया, नबीर आया, नबीर आया, नबीर आया, नबीअ जे दर जो फ़कीर आया, नबीअ जे दर जो फ़कीर आया, नबीअ जे दर जो फ़कीर आया। गुलाम इब्ने गुलाम आया, इहा ई मुंहिंजी सुञाण आहे। गुलाम इब्ने गुलाम आया, इहा ई मुंहिंजी सुञाण आहे। पोइ जे मूं सां अटकिया उहे ई भटकिया। नबीअ सां ताल्लुक हुजे जेको तोसां खाईंदो बूथ भर किरंदो, तोखे अल्लाह निर्वार करे ॾींदो। रिश्तो निभाए त ॾिस न तूं मदीने वारे साईं सां, पंहिंजो ताल्लुक क़ाइम त करे ॾिस न महबूबन करीमन सां। ओ जे मूं सां अटकिया उहे ई भटकिया, इहा ई आऊं हद लकीर आहियां। नबीअ जे दर जो फ़कीर आहियां, नबीअ जे दर जो फ़कीर आहियां। सुभान अल्लाह। समझ में आई ॻाल्हि कोन आई? मिठा अर्ज़ पे कयो त महबूबन करीमन सां ताल्लुक क़ाइम कयो त अल्लाह ताला तव्हांजे वक़्त खे सुधारे छॾींदो। वक़्त भलो उन जो गुज़रंदो जेको मदीने वारे साईं जो मुती बणिजी वियो। दुनिया बि उन जे हथ में हूंदी, दुनिया त दुनिया आहे, पर दुनिया जो मालिक ख़ालिक काइनात जो रब बि उन जो बणिजी वेंदो। खुद कुरान फरमायो आहे त कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह। जे चाहियो था त अल्लाह जा महबूब बणिजो, महबूब चवीन त तुंहिंजा ताबेदार अचनि, जेको तुंहिंजो बणिजी वियो सो मूं अल्लाह जो बणिजी वियो। हाणे वक़्तु गुज़ारणो कीअं आहे, कीअं वक़्तु भलो गुज़रे?
पंहिंजे लम्हात खे, पंहिंजी कचहरियुनि खे, पंहिंजे ज़िंदगी जे हर लम्हे खे तव्हां मदीने वारे जी मुहबत में गुज़ारियो। असांजे सिलसिले आलिया नक्शबंदीअ जा बुज़ुर्ग फरमाईंदा आहिनि त तव्हांजो हर लम्हो अल्लाह जी याद में गुज़रणु घुरिजे। जो दम गाफिल सो दम काफर। बुजुर्गन ये फरमाया सिलसिले आले नक्शबंदिया जे हजरात ये फरमाया जेको दम गिफलत में गुजरे, जेको साह अल्लाह जी याद का गाफिल गुजरे, सो असा ईमान का निकरी वणू। बुजुर्गन फरमाया त हलंदे चलंदे उथंदे वेहंदे एक यार जी तवार होजे, अल्लाह एक मदीने वाले साईं जी तवार होजे। समझ में आई ॻाल्हि कोन आई? जेको माण्हू पंहिंजे वक़्त खे तके ऐं तोरे इस्तेमाल करे अल्लाह ताला उनखे तरक़ी अता फरमाईंदो आहे। दुनिया में भी इज़त मिलंदी, क़ब्र ऐं हशर में भी इज़त मिलंदी। ॾिसो असांजा क़िबला आलम मुर्शिद करीम अल्लाह उन्हनि खे ख़िज़री हयाती अता फरमाए, उन्हनि जो सायो असां ते तादेर क़ाइम ऐं दाइम फरमाए। समझो आमीन। अल्लाह मुर्शिदनि खे सेहत कामिला आजिला अता फरमाए। सेहत सही हुजे न हुजे, तबियत में फाको हुजे न हुजे, सही मुंहिंजा बीमार आहिनि, सेहतमंद आहिनि, हर वक़्त मां ॾिसंदो आहियां क़िबला आलम दीन जे कम में मशगूल हूंदा आहिनि। हिकिड़ा पीर सिंध जा मां वेंदो आहियां मिलण जे लाइ, वे त पराई गिला में शुरू थींदा, फिलाणो हेड़ो फिलाणो हेड़ो फिलाणो हीअं। साईं जन जी सोहबत में जॾहिं ईंदो गीबत गिला न ॾिसंदो, जॾहिं वेंदो अल्लाह जे रसूल जी या बुज़ुर्गनि जी ॻाल्हि जॾहिं बि वेंदा कुझु न कुझु तव्हां सिखी पोइ साईं जी कचहरी में उथंदो। ॿार बि जहिड़ियूं वक़्तु किथां थो अचे? साईं फरमाए थी अल्लाह जी महिरबानी आहे। ॾिसो वक़्त जो इस्तेमालु ईअं कबो। असांजी 30 साल ज़िंदगी गुज़री वई, पोयां तव्हां गौर त कयो ज़िंदगी में कयो छा अथव? हा हमरा हुजे सो पुछा कंदा रे छा थो करी, चई 10 ॿार आहिनि। कंदो छा आहीं? चई 10 ॿार आहिनि। कमकार कहिड़ो कंदो? 10 ॿार आहिनि। इहो ई त सॼो ॾींहुं धंधो कंदो, ॿियो छा कंदो? समझो था? वक्त बर्बाद न कयो। अल्लाह तव्हांखे वक्त ॾिनो आहे, इहो क़ीमती घटि अथव। दुनिया जी महांगी तरीन का शइ आहे त उहो तव्हांजो वक़्तु आहे, क़ीमती तरीन। हिकिड़ो लम्हो गुज़री वञे, जेको गुज़री वियो लम्हो, हींअर 2:05 थिया आहिनि। हाणे इहे 2 जेके थिया हुया गुज़रियल, असां सॼी दुनिया लुटायूं न, असांजे करे इहो वक़्तु वापसि वरी कोन ईंदो। जेको गुज़री वियो सो गुज़री वियो। समझो था? असां चऊं त साईं अॼु पहिरीं शोभान थी वञे, हफ़्तो असांजे लाइ गुज़री वञे, अॼु 13 शोभान आहे, पहिरीं शोभान थी वञे, 13 ॾींहं असांखे मोटी मिलनि, मां पंहिंजी ज़मीन ॾियां थो, माल मिल्कियत ॾियां थो, दौलत कयां थो, गुज़रियल वक़्तु वापसि मिली सघे थो? तव्हां चओ त असांजो बचपन वापसि मिले, जेको असांजो अबो वफ़ात करे वियो, अमा वफ़ात करे वई, उहे ख़र्च कयूं, उन्हनि सां हिकु घड़ी मुलाक़ात थी सघे। माण्हुनि जे लाइ जेके सवलो हुजे, हा किरोड़ ॾेई बि क़ब्र वारे सां वञी कचहरी कंदा। जेको गुज़री वियो सो गुज़री वियो, पुट हाणे वापसि वक़्तु न मिलंदो। इन जे करे अल्लाह ताला क़यामत जे ॾिहाड़े बि पुछाणो कंदो, वक़्तु ॾिनो मां, उहो वक़्तु कहिड़े हाल में गुज़ारियो हुई। यादि रखो, जॾहिं रब जे तरफ़ां पुछाणो थिए वक़्त जो, त खुली अर्ज़ कजे, मुंहिंजा मौला वक़्तु गुज़ारियमि तुंहिंजे हबीब जी ताबेदारी में, तो अल्लाह जी यादि में वक़्तु गुज़ारियो हुयुमि, तुंहिंजी मस्जिद खे आबाद कंदे वक़्तु गुज़ारियो हुयुमि, ग़रीबनि जी ख़ैरख़्वाही कंदे वक़्तु गुज़ारियो हुयुमि। अल्लाह राज़ी थी फरमाए, माना मूं बख़्शो मान। सम्झ में आई ॻाल्हि? टियों सुवाल थींदो, माल किथां कमायो हुए, दौलत किथां कमाई हुई? रिश्वत सां कमाई, बेहयाई सां कमाई, धोखेबाज़ी सां कमाई। चवीं त थो मां सेठ आहियां, अमीर आहियां, मां कबीर आहियां, मां दौलतमंद आहियां, मां पैसे वारो आहियां। बुज़ुर्गनि फरमायो आहे त जीअं जीअं पैसो घणो थींदो वेंदो, तीअं तीअं पुछाणो वधंदो वेंदो। रुपए जो हिसाब ॾियणो आहे, पाई जो हिसाब ॾियणो आहे। चोरी सां कमाई, ज़ोरी सां कमाई, बदकारी करे कमाई, ज़ुल्म करे कमाई, किथां पैसो कमायो हुए? रुपए जो, बल्कि पाई जो हिसाब ॾियणो आहे।
अॼु त पराओ माल खाईंदे तोखे हया नथो अचे, कंहिंजो लोड़ो लताड़ींदे, कंहिंजो माल फबाईंदे, कंहिंजो हक़ खाईंदे, कंहिंसां ज़ुल्म ऐं ज़्यादती कंदे, कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करण में तोखे केरु चवण वारो न आहे। भाई तो त मां अकेलो आहियां, मां काबू खान आहियां, मां फलाणो खान आहियां, फलाणो वॾेरो मुंहिंजो यार आहे, फलाणो खान मुंहिंजो यार आहे। अॼु लिखी चोरी थो कयां, केरु ॾिसण वारो न आहे। ॿियो केरु ॾिसे न ॾिसे, पुछे न पुछे, यादि रखजांइ अहकमुल हाकिमीन, रब तोखे ॾिसी रहियो आहे। अल्लाह जी कोर्ट में पुछाणो थियणो आहे। रुपए रुपए जो हिसाब थींदे, ग़रीब जे मथां ज़ुल्म करे उनजो माल हड़प कई हुई, उनजो पैसो पंहिंजे खीसे में विधो हुई। भाई त मूंखे दुनिया में को कोन चवंदो, हितां साह निकिरे क़बर में पहुच त तोखे ख़बर पए। सम्झो था ॻाल्हि हले, कोन था सम्झो? चोथों सुवाल इहो थींदो त तव्हां जेको माल कमायो उहो किथे ख़र्च कयो वियो। सम्झो था? किथे ख़र्च कयो वियो, माल कहिड़ी जाइ ते ख़र्च कयो वियो, इहो पुछाणो थींदो। हलाल कम में ख़र्च कयो वियो या हराम कम में ख़र्च कयो वियो। ज़िनाउनि जे पोयां, अयाशी जे पोयां, बदकारी जे पोयां, शराब में ख़र्च कयो, नाहक मुसलमाननि सां ज़्यादती करण में पैसो ख़र्च कयो, या जेको अल्लाह दौलत ॾिनी उनखे हलाल तरीक़े सां ख़र्च कयो, पंहिंजे बचनि ते, मस्जिद ते, मदरसे ते, दीन ते, ग़रीबनि ते, मिस्कीननि ते। जेको रुपयो तो अल्लाह जी राह में ख़र्च कयो, उहो रुपयो मदीने वारे साईं फरमायो अल्लाह वटि महफूज़ रहिजी वेंदो आहे। वरी तो सुभान अल्लाह। हबीबन फरमायो तवज्जो जो, हिकड़ी गड़ी को अल्लाह जी राह में खैरात करे, घणी ॻाल्हायो, मूं छा चयो? हिकड़ी गड़ी अल्लाह जी राह में खैरात करे। मुझे दिलबर नबी फरमायो क़यामत जे ॾियारे उहा खजूर जी गड़ी उठ जेॾी बनाए उन जे आमाल नामे में तोरी वेंदी। बस रिवायतुनि में त जबल ओहद जेॾी बनाए उन जे आमाल नामे में तोरी वेंदी। जबल ओहद 12 किलोमीटर डिघो आहे, एॾो उन जबल जेॾी हिकिड़ी खजूर जी खैरात तुंहिंजी अल्लाह ताला वटि मक़बूल आहे। मिठा अल्लाह ताला पुछाणो कंदई त माल जेको कमाई हुई कहिड़े कम में, तुंहिंजो मसरफ़ छा हुयो, ख़र्च जो बुनियाद छा हुयो, ख़र्च जो पुछाणो थींदे। तूं त माल उॾाईंदो, छई मुंहिंजा अल्लाह दौलत ॾिनी आहे उनखे फुज़ूल कमनि में ख़र्च करीं थो, नाजाइज़ कमनि में ख़र्च करीं थो। इसराफ़ करण वारो शैतान जो भाउ आहे। नबी साईं फरमायो जेको फुज़ूल ख़र्च करे, कुलू वशरबू वला तुसरिफू, क़ुरान तो फरमाए खाओ पियो, जेको अल्लाह नेमत ॾिनी आहे उनजो शुक्र अदा कयो, इसराफ़ न कयो, अजायो न विञायो, ज़ियान न कयो। अल्लाह पैसे जी नेमत ॾिनी आहे, उन नेमत जा क़दुरदान बणिजो। यादि रखो, रब जेका नेमत ॾियण ॼाणे में जो गुस्सो आहे, हिन में कुझु ॻाल्हियूं सम्झाइणियूं हूंदियूं आहिनि। तवज्जो जो, जेको अल्लाह ताला नेमत ॾियण ॼाणे सो खसण बि ॼाणे। रब खे ख़बर आहे त मां अल्लाह कहिड़ी नेमत ॾियां थो, कीअं वठां थो। अल्लाह जेका नेमत ॾे उनखे विञायो न, उनखे ज़ियान न कयो, उनजी बेक़दरी न कयो। अल्लाह जेका नेमत ॾिनी आहे उन ते शुक्र अदायगी कयो। लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, अल्लाह जेका नेमत ॾे, हबीब अल्लाह जो क़ुरान तो फरमाए उन ते शुक्र अदायगी कयो। मुंहिंजा मौला तुंहिंजा एहसान, तुंहिंजा करम, हीअ नेमत तो अल्लाह मूंखे ॾिनी आहे। मौला पैसो ॾिनई, ॾोकड़ ॾिनई, ज़मीन ॾिनई, अन्न ॾिनई, अनाज ॾिनई, भलो फसल ॾिनई, इन नेमत ते शुक्र अदायगी कयो। अल्लाह तो फरमाए लअज़ीदन्नकुम, मां अल्लाह अञा तव्हांखे वधाईंदुसि। कसम खणी अल्लाह ॻाल्हि कई आहे, ताक़ीदी ॻाल्हि कई आहे। रब सचो अबा, अल्लाह खां वधीक को सचार आहे? रब फरमाए मां वधाईंदुसि, मां तोखे अमीर थियण जो नुस्ख़ो थो ॿुधायां, तुंहिंजी नेमतुनि खे वधाइण जो नुस्ख़ो थो ॿुधायां। इन पैसे खे चवंदा आहिनि पैसो पैसे खे वधाईंदो आहे, न, पैसे दौलत खे शुक्र अदायगी वधाईंदी आहे। सुभान अल्लाह। 4 सुवाल। 5हों सुवाल इहो थींदो क़यामत जे ॾियारे जेको ॿुधई, इल्म पिराई हुई, उन जे मथां अमल केतिरो कयो हुई। जेको ॿुधई, तकरीर ॿुधई, जुमे जो ख़ुतबो ॿुधई, वाह वाह बि कई, सुभान अल्लाह बि चई, सुभान अल्लाह चई माना तोखे सम्झ में आई न का, तॾहिं सुभान अल्लाह चई। तवज्जो आहे? ॻाल्हि सम्झई तॾहिं तो सुभान अल्लाह चई न। अमल न कई, मस्जिद खां ॿाहिरि निकिरण खां बाद में अल्लाह ॿ कन छो ॾिना आहिनि, हिकिड़े मां ॿुधो ॿिए मां कढी छॾियो। सम्झो था? अल्लाह 2 कन ॾिना आहिनि त 2 कननि सां ॿुधो ऐं सीने में समायो, दिमाग़ में हंडायो, ऐं उहा यादि करे उनजे मथां वञी अमल कयो। मदीने वारे साईं फरमाए क़यामत में उन हर मामले जो पुछाणो थींदे। हिकिड़े माण्हू खे इल्म न आहे,
मिसाल तौर हिकिड़ो माण्हू पहाड़नि में जबलनि में रहे थो, तंहिं ताईं दीन जी ॻाल्हि न पहुती आहे, क़ुरान हदीस न पहुतो आहे, नबी जी रिसालत जी ॻाल्हि ऐं अल्लाह जी तौहीद जी ॻाल्हि न पहुती आहे, उहो मरी वियो, उन ते को पुछाणो न आहे, उन जे मथां को मामिलो न आहे। पर हिकिड़े माण्हू खे ख़बर आहे हे दीन आहे, हे शरीयत आहे, दाढ़ी रखणु सुन्नत आहे, मस्जिद में 5 वक़्त निमाज़ जे लाइ वञणो आहे, हलाल खाइणो आहे, माल मां ज़कात ॾियणी आहे, कंहिंजी दिलि नाहे रंजाइणी, कंहिंजो हक़ नाहे खाइणो, हुकूकुल इबाद हुकूकुल्लाह जो ख़्यालु रखणो आहे, ख़बर आहे हे गुनाह आहे, हे नेकी आहे, वरी बि अमल नथो करे, इन जे मथां सख़्तु पुछाणो थियणो आहे। इन जे करे महबूब करीमन फरमायो क़यामत जे ॾियारे सभ खां पहिरियां आलिम जहन्नम जी बाहि में वेंदा, ओ जेके बेअमल आहिनि, तकरीर भी कंदा वरी अमल नथा कनि, ये पहिरियां जहन्नम में वेंदा, पोइ ॿिया उन्हनि खे ॿुधण वारा जहन्नम में वेंदा। मिठा जेको सिखो ॿुधो जुमे जी तकरीरुनि में अचो था, नसीहत पिरायो था, उन जे मथां अमल कयो, अमल करण वारो बानो अल्लाह जो महबूब बणिजी वेंदो आहे। ये 5 सुवाल क़यामत जे ॾियारे तव्हां खां थींदा, सम्झो था। हाणे अल्लाह जी क़ुरान जी आयत मुझे का पढ़ी, हे जेके 5 सुवाल थींदा उन जी तैयारी कई अथव कि न कोन कई अथव? जिंदगी गुज़री वई, नाड़ी अच्छी थी वई, वरी गुनाहनि में, वरी बदकारियुनि में, वरी बेहयाइन में, वरी अल्लाह जी नाफरमानी में, हेड़ो कामिल मुर्शिद मिलियो जेको सुहिणा सुहिणा सबक सेखारे, दीन सेखारे, मुस्तफ़ा जी मोहब्बत सेखारे, दिलबर साईं जहिड़ो मुर्शिद मिलण नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। अल्लाह ताला शाल अमल की तौफीक अता फरमाए। अक़ूल क़ौली हाज़ा फस्तग़फिरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फिरूहु इन्नहु हुवल गफूरुर रहीम व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्तग़फिरुल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وأقضاهم علي وسيدا شباب أهل الجنة الحسن والحسين وسيدة النساء أهل الجنة فاطمة وسيد الشهداء حمزة اللهم اغفر للعباس عباد الله قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم في شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما قال النبي صلى الله عليه وسلم من صلى علي مرة صلى الله عليه 10 مرات اللهم صل على محمد وآل محمد كما صليت على سيدنا إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على نبينا وسيدنا وحبيبنا محمد وعلى آل سيدنا وحبيبنا محمد كما باركت على سيدنا إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم أيد الإسلام والمسلمين اللهم أيد الإسلام والمسلمين وانصر الإسلام والمسلمين والفراية الجهاد والدين اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فأشغله بنفسه واجعل كيده في نهره واجعل تدميره في تدميره اللهم عليك بأعداء المسلمين اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم وزلزل أقدامهم ودمر ديارهم اللهم أرنا عجائب قدرتك يا رب العالمين اللهم حرر الفلسطين اللهم عليك إسرائيل وأمريكا اللهم انصر الإسلام والمسلمين في فلسطين يا رب العالمين اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى اللهم إنا نسألك إيمانا كاملا ويقينا صادقا ورزقا واسعا وقلبا خاشعا ولسانا ذاكرا وتوبة نصوحا وتوبة قبل الموت راحة عند الموت ورحمة ومغفرة بعد الموت والعفو عند الحساب والفوز بالجنة والنجاة من النار يا عزيز يا غفار يا رب العالمين عباد الله رحمكم الله إن الله أمركم بأمر عظيم إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون
उज़्कुरुल्लाह अल-अज़ीम अल-जलील अल-जब्बार यज़्कुरुकुम वदऊहु यस्तजिब लकुम वलज़िक्रुल्लाहि तआला अअज़्ज़ु व अजल्लु व अतम्मु व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।